नाज़रीन तव्हांखे हिकु अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त राति मिठी ॻोठ आलमसर में बाअसर ठुकुर बिरादरी जे माण्हुनि जो पोरियत भील बिरादरी जे घरनि ते हमिलो। हिकु मर्द ऐं हिकु औरत ते सख़्त तशद्दुद, ज़ख़्मी सिविल अस्पताल मिठी में दाख़िल। तशद्दुद सबबि औरत जो हमल ज़ाया, 2 मासूम ॿार ॼमण खां अॻु में ज़िंदगी विञाए वेठा। रिपोर्ट दर्शन देव भील जे मुताबिक़ ॻोठ आलमसर में बाअसर ठुकुर बिरादरी जे माण्हुनि जो पोरियत भील बिरादरी जे घरनि ते हमिलो। औरतुनि ऐं मर्दनि ते तशद्दुद वाक़िए जो फौरन सूबाई सलाहकार सीएम सिंध पूंजोमल भील नोटिस वरितो। एसएसपी थरपारकर के फोन ते राब्तो करे जल्द वाक़िए जी जांच कराए जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार करे ऐं केस दाख़िल करण जो चयो वियो। ॼमण खां पोइ मारिया वञूं था, मरण खां पोइ पुछाणो वरिया, ज़िंदगी आहे या मश्किरिया, साह हिक हिक जी क़ीमत भरिया।